आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओरियाई मंगा। सभिनी ॾिसंदड़नि पिणी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़काणी जे तमामु प्यारे फ़नकार सुहिणी आवाज़ जे मालिक मोहतरम मुश्की शमन साहब सां गॾु मौजूदु आहियूं। जिन बि दोस्तनि असांजे चैनल खे हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त पंहिंजे महिमान फ़नकार मोहतरम मुश्की शमन साहब सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? चङा भला? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख एहसान। 5 टाइम चैनल वारनि जी वॾी महिरबानी आहे जो तव्हां असांखे घुराए मान बख़्शियो आहे। अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां मौसीक़ी सिखिया कॾहिं वरिती ऐं तव्हांजो मौसीक़ी में उस्ताद केरु आहे? साईं मां 93 में सिंगर थियो आहियां। हिन वक़्तु बि अल्लाह ताला पंहिंजी अमान में रखियो आहे। ऐं 93 में मुंहिंजो आगाज़ थियो आहे, 93 में, जंहिंमें मूं सिखिया वरिती मोहतरम उस्ताद पंहिंजे ग़ुलाम शबीर समय साहब खां। हू मुंहिंजो उस्ताद आहे, मोहतरम आहे, अल्लाह उनखे हयाती ॾे। असां ख़ुशनसीब आहियूं, मुंहिंजो तमामु महान उस्ताद आहे। ऐं रूहानियत में मां जेके गीत परफॉर्म कंदो आहियां उहे शमन अली मिरली जा। माशाल्लाह। सर, तव्हां जीअं ॿुधायो त रूहानियत जे हिसाब सां तव्हां मोहतरम शमन अली मिराज साहब जा गीत चवंदा आहियो, त उनजी वजह कहिड़ी हुई जो तव्हां ॿियनि फ़नकारनि खे छॾे करे तव्हां शमन साहब खे चूंडियो, सिलेक्ट कयो? उनजी वजह छा आई? बसि ऐं उहो मूंखे तमामु उन दौर में पसंदि आयो ऐं तमामु सुठो सिंगर हुयो। अल्लाह ताला हुनजी इज़त कई आहे। हुनजे आवाज़ में बि तमामु सुठो मिठास रखियो अल्लाह पाक, ऐं मूं हुनजी कापी कई, मूंखे तमामु ख़ुशी थी। नाज़रीन, असांजे फ़नकार मुश्की शमन अहिड़ी त कापी कई आहे शमन अली मिराज साहब जी, जो जॾहिं बि को दोस्त ॿुधंदो आहे, को माण्हू ॿुधंदो आहे, त यकीन कयो त हुनखे पहिरियां त एतबार ई कोन ईंदो आहे त यार हीअ वाक़ई आवाज़ मुश्की शमन साहब जो आहे या शमन अली मिराज साहब जो आहे। त अचो त तव्हांखे बि ॿुधायूं था कलाम साईं जी आवाज़ में, जेको तव्हांखे लॻंदो त बिल्कुलु साईं शमन अली साहब मिराज जो आवाज़ु आहे, पर उनजो आवाज़ु न आहे। हीअ आवाज़ु असांजे दोस्त मुश्की शमन साहब जो आहे। हिन जी महिनत आहे ऐं हिन जस लहणो जेका हिन काविशूं कयूं आहिनि पंहिंजे लाइ पाण पतोड़ियो आहे, तॾहिं हिन जी मंज़िल ते पहुतो आहे जो अॼु 5 टाइम वेब चैनल साईं जो इंटरव्यू करे पियो। अचो त पंहिंजे मोहतरम फ़नकार मुश्की शमन खां को सुठो गीत शमन अली मिराज साहब जो मशहूरु गीत ॿुधूं था। छा श्यामा छो थो रोवां, छा श्यामा छो थो रोवां, निंड छो मुंहिंजी फिटल आहे, छा कयां कंहिंसां दिलि अटकियल आहे, छा श्यामा छो थो रोवां, छा श्यामा छो थो रोवां, निंड छो मुंहिंजी फिटल आहे, छा कयां कंहिंसां दिलि अटकियल आहे, हो नथी लॻे दिलि कंहिं कमकार में, फाथल आहियां ॼणो कंहिं जार में, हो नथी लॻे दिलि कंहिं कमकार में, फाथल आहियां ॼणो कंहिं जार में, पर हुजनि त उॾामी वञा पंहिंजो घर बि क़ैद मिसल आहे, छा कयां कंहिंसां दिलि अटकियल आहे, छा कयां कंहिंसां दिलि अटकियल आहे। माशाल्लाह। जी नाज़रीन, असीं पंहिंजे सुरीले रागी मोहतरम मुश्की शमन सां गॾु मौजूदु आहियूं। साईं मुश्की साहब, साईं ॿुधाईंदा तव्हां हिन वक़्तु ऑडियो एल्बम केतिरा? साईं मां ऑडियो तक़रीबन 6 खनि कया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ प्रोडक्शननि में थिया। ऑडियो जो दौरु हुयो, पुराणो दौरु हो, ऐं 2-3 मुंहिंजा 5 स्टार में थियल आहिनि, 2-3 मुंहिंजा प्रे प्रोडक्शन में। उन कंपनी जो मालिक हो सेठ होलाराम चावला।
सर असांजे ॾिसंदड़नि खे हींअर रहां शमन साहब जो कहिड़ो कलाम पिया ॿुधायो? साईं मां हिन वक़्तु कलाम ॿुधाईंदुमि ॾिसंदड़नि खे अलाह साईं ख़ुशि रखे जेके असांखे ॾिसनि था। दर्द दिल में यार न थी, जंहिं दर्द हुजे हा दिल में मूंखे सजण लॾे हा सूर सावल खे सदमा ॾेई दिल बर थी मैं दूर मीराली जा मजबूर तू भी थिए तका ख़बर पवई दर्द दिल में यार न थी तॾहिं त दिल ॾुखाए थो तोखे बि ग़म मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थी। दर्द दिल में यार न थी तॾहिं त दिल ॾुखाए थो तोखे बि ग़म मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थी। सही सही सूर थी पई मुंहिंजी दिल साणिया रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया मुंहिंजे हिन रोवण खे पिरी तू सफ़ा भोग भाए थो तोखे बि ग़म मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थी तॾहिं त दिल ॾुखाए थो तोखे बि ग़म मिले का ख़बर पवई। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल